खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मोरो सिन्हा सिंधी इंताफ़ सोमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधियाणी तहरीक ज़िले नौशरो फिरोज़ पारां तरबियती क्लास मोरो शहर में थी गुज़रो, जंहिंमें सिंधियाणियुनि जी वॾी अंग शिरकत कई। सिंधियाणी तहरीक जे तारीख़ ते लेक्चर ॾींदे सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी अॻवान बख़्तावर मला चयो त सिंधियाणी तहरीक सिंधी समाज में ख़ामोश इनकलाब आंदो आहे। जदोजहद में अहिड़ो किरदारु अदा कयो आहे, असां लखे सिंधियाणियुनि खे शामिल करे सिंधु दरिया खे बचाए सघूं था। सिंधियाणी तहरीक हर समाजी बीमारियुनि ख़िलाफ़ दीवार बणियल आहे। तालीम जे मौज़ू ते खुशबू केड़ानो लेक्चर ॾींदे चयो त निसाबी तालीम अधूरी आहे, असल तालीम ऐं सियासी तरबियत आहे। पंहिंजे नियाणियुनि खे सियासी तरबियत में तालीम ॾिजे त इहे समूरे घर भातियुनि खां वठी ॻोठ ऐं शहर चोभार ज़लो थी पवंदियूं। लतीफ़ जी जिदोजहद जा सबक़ ते लेक्चर ॾींदे सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी एडवोकेट काइनात ताहिरी चयो त लतीफ़ जी शाइरी मज़लूमनि लाइ वॾी सघ आहे। लतीफ़ समूरी हयाती जिदोजहद जो सबक़ ॾिनो आहे। लतीफ़ सिंधड़नि ते तनक़ीद करे कुर्बानीअ जी ॻाल्हि करे थो। तरबियती क्लास में अवामी तहरीक जे अॻवाननि राशिद दाऊद, पोटो हुसैन सोमरो, फरीद कलोड़ो, सरमद राजपुर, सरवर सोमरो, सदाम कलोड़ो, सत्तार उमरानी, सदाम सोमरो, गुलाम कादिर डायरी ऐं सलीम बंगर समेत अॻवाननि ऐं सिंधियाणी तहरीक जे बहरेरनि वॾी तादाद में शिरकत कई। तरबियती क्लास में सुजाग ॿारनि टेबलो, शाइरी ऐं गीत पेश कया।